अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। काफ़ी ॾींहंनि खां पोइ फेस टू फेस मूं अॼु वीडियो ठाही आहे। अॼु जेका रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब सां गॾोगॾु दो दो ड्रामो ऐं वेरनि जी बस्ती ऐं काफ़ी जेका ॿिया ड्रामा अचण वारा आहिनि, जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस, खोड़ सारा ड्रामा आहिनि, बहितरीनु ड्रामा आहिनि, सभिनी जो रिव्यू कंदोसीं इन हिकिड़े वीडियो में। नंढड़ी वीडियो में वॾी अपडेट्स तव्हां सां शेयर करण वारो आहियां। तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदोसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा। फेस टू फेस वीडियो मां काफ़ी ॾींहंनि खां वठी न ठाही, वॉइस ओवर वीडियो कंदो अचां पियो, तव्हांखे लगातार अपडेट रखियो अचां पियो, लेकिन अॼु टाइम मिली वियो मां चयो फेस टू फेस वीडियो ठाहियां ऐं सभिनी दोस्तनि खे आगाह कयां ऐं सभिनी दोस्तनि खे यादि बि ॾियां त उहा मूंखे विसारे न छॾिजो। दोस्तों हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदो हथ ॿधी लाइक सब्सक्राइब शेयर करे छॾियो हिन चैनल खे जे तव्हां नाहे कयो, हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, दो दो ड्रामे खां स्टार्ट कयूं था। दो दो ड्रामो बहितरीनु ड्रामो अचण वारो आहे। उन में सभी अदाकारनि जी डिटेल्स मां उदासी टीवी ते, अजरक इन्फो चैनल ते, हिन चैनल ते ॾेई चुको आहियां। कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, मेन अदाकार वरी ॿुधाए छॾियां, जंहिंमें असद कुरैशी आहे, अहमद अली शेख आहे, इरफान शेख आहे ऐं साईं निसार शाह आहे, नसरीन नाज़ आहे ऐं जेको आहे सुठा सुठा बहितरीनु अदाकार आहिनि। ज़ुल्फ़ी शाह आहे, अली हसन चॾाड़ आहे, ॿिया अलाए केतिरा सीनियर अदाकार आहिनि। दो दो ड्रामो दोस्तों 28 तारीख़ खां जी शूटिंग स्टार्ट थींदी बिटशाह ऐं हैदराबाद में। उन खां पोइ 1 जनवरी 2025 में जो पहिरियों एपिसोड मिरान टीवी चैनल ते हलायो वेंदो ऐं 1 जनवरी 2025 में पहिरियों एपिसोड हलायो वेंदो। 2025 खे दोस्तों हिकिड़ो महीनो पियो आहे विच में, त वरी जनवरी आहे। ऐं जेको अॻियो महीनो डिसंबर वारो आहे, हीउ महीनो बि ख़तमु थी चुको आहे। भई हिकिड़ो डिसंबर महीनो उन खां पोइ जनवरी आहे। ऐं काफ़ी दोस्तनि मूं ॾे इहे कमेंट लिखिया, इहो ड्रामो दो दो आहे बि सही आहे, ख़ाली ईअं ॻाल्हियूं आहिनि। बिल्कुलु दोस्तों ड्रामो आहे, दिलि जाए कयो, कचो कमु असां कॾहिं न कंदा आहियूं। पहिरियों अपडेट्स मां ॾिनी दो दो ड्रामे जी, हाणे त फैलिजी वियो आहे, हर चैनल वारो अपडेट्स ॾिए थो। फर्स्ट अपडेट मूं ॾिनी हुई त दो दो ड्रामो सोप सीरियल को अचण वारो आहे ऐं मिरान टीवी वारनि जो इहा जेको आहे प्रोडक्शन आहे, मिरान चैनल ते हलंदो दोस्तों। ज़बरदस्त ड्रामो आहे, सभु तमामु बहितरीनु अदाकार सीनियर अदाकार आहिनि। ऐं दुलाब जी तव्हां ॾिसी रहिया आहियो शूटिंग ड्रामो हली रहियो आहे। दुलाब जो दोस्तों हाणे सोढल ऐं जेको आहे मुराद, इन्हनि पाण सोटनि जो जहिड़ो थींदो। हाणे ककर वारा रिश्तो वठी परणाए गुलपरी खे वठी वेंदा। हाणे जीअं मुराद छुटंदो, इहो पाण में सोट विढ़ंदा ऐं सोटनि जी जंग अॻिते हलंदी रहंदी। इन्हनि जो जेको आहे न तकरार शुरू थी वेंदो। मुराद चवंदो, तूं मुंहिंजो इहो फ़ैसिलो कयो कीअं, मां तोखे रोकियो हुयो, तूं मुंहिंजे रोकण खां बावजूदि छो कमु कयो, मां तोखे मंसूर ख़ान वटि छॾे आयुसि, तूं उतां भॼी करे हीउ कमु कयो, तूं पीरल खे पकड़ायो, तूं ग़लति फ़ैसिला कया, यानी शाहनवाज़ ख़ान जे चवण ते लॻी करे तूं हीउ छा कयो, तूं मुंहिंजी भेण खे वरी दुश्मन जे दर ते ॾेई आयो आहे, तूं ग़लति कयो आहे, तूं सही न आहे कयो। सोट लॻी मञी वेठो आहे त मूंसां सोट विढ़ंदो। बिल्कुलु मुराद इन खे इन खां बेदारी कंदो, अलॻि कंदो, इन खे या इन सां जहिड़ो कंदो, या इन खे जेको चवंदो तुंहिंजो ऐं असांजो अॼु खां पोइ तालुक़ु न आहे। मुराद वारा, अली ख़ान वारा, पीरल वारा ऐं सोडल खां अलॻि थी वेंदा। ईअं थियण वारो आहे। शाहनवाज़ ख़ान वरी इन ते हथड़ो रखी सोडल खे इस्तेमालु कंदो रहंदो मुराद जे ख़िलाफ़, ऐं ककर वारा बि ईअं कंदा। ऐं मंसूर ख़ान खे मारण जे लाइ हाणे शाहनवाज़ ख़ान राज़न खे आर्डर ॾेई चुको आहे ऐं राज़न इहो वाइदो पंहिंजो पूरो कंदो तमामु जल्द। हाणे शाहनवाज़ ख़ान जॾहिं गुलपरी वारो रिश्तो थी चुको, सभु कुझु थी चुको, शाहनवाज़ राज़न त इहो ज़ोर रखी वेठो आहे तूं पंहिंजो वाइदो पूरो कर, मंसूर ख़ान खे लिटाए। ऐं मंसूर ख़ान खे लिटाइण जे लाइ त राज़न इंतज़ार में हुयो, जीअं हू ककर जी भेण सां मिलित कारोकारी करे मारियऊं, जीअं मंसूर ख़ान जो नालो ई मिटिजी वञे। चवंदा न उहो त बेकार माण्हू हुयो। ऐं फ़ोटू जेका ठारे कढिया आहिनि, ठारे जे दिलि में ॿी बेईमानी आहे त ककर जी भेण सां मां जेको आहे नाजाइज़ तालुक़ु बणायां, उनखे ब्लैकमेल कयां, फ़ोटू रखी वेठो आहे ऐं हू डिलीट नथो करे। उनखे चए थो तोसां अकेले में मिलंदुसि, पोइ इन शइ खे डिलीट कंदुसि। इहो सच आहे दोस्तों, त हुनजी भेण बि सम्झी वेठी आहे, लेकिन ठारे जी ख़्वाहिश पूरी कोन थींदी ख़ासि करे। बाक़ी हाणे पंहिंजी जेको आहे दुलाब ड्रामे में मंसूर ख़ान पंहिंजी शैदान खे साम्हूं आणींदो, पंहिंजी तनज़ीम जो नालो ऐं सभु कुझु क्लियर करे सभिनी अवाम ऐं मीडिया जे साम्हूं रखंदो। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस बि ज़बरदस्त कॉमेडी ड्रामो आहे। मुड़ुस माण्हू ड्रामो बि ज़बरदस्त आहे। उन सां गॾोगॾु दोस्तों ॿुधायां, वेरनि जी बस्ती ड्रामो बि बहितरीनु ड्रामो आहे। तव्हांखे ख़बर आहे वेरनि जी बस्ती में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, मां उहे बि तव्हांखे
क्लियर करे सभु ॿुधाए चुको आहियां। ऐं वेरनि जी बस्ती में दोस्तों नाले वारा अदाकार आहिनि। अहमद अली शेख बि आहे, ज़बरदस्त एक्टर आहे। अज़ीज़ कांबरानी नाले वारो अदाकार आहे। काफ़ी ॾींहंनि खां वठी उन जेको ड्रामो न आहे हलियो, उन सां गॾोगॾु हाजन तीवण उन जो बि काफ़ी ॾींहंनि खां वठी ड्रामो न आहे हलियो। तकरार खां पोइ कंहिं ड्रामे में नज़र न आयो। इहो अदाकार आहे। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तों मां ॿुधाईंदो आहियां रिमशा शहज़ादी आहे, अज़ीज़ कांबरानी, मज्जू लाड़ त बहितरीनु एक्टर आहे। इहे 4-5 एक्टर मशहूरु आहिनि। वेरनि जी बस्ती ड्रामो हिकु ज़बरदस्त सोप सीरियल आहे ऐं उहो बि दोस्तों तमामु जल्द उन जा टीज़र तव्हांजे साम्हूं ईंदा। ऐं थी सघे थो जंहिं टाइम मुंहिंजी तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं टीज़र मथां अची बि वियो हुजे। बहरहाल हिन टाइम ते न आयो। 3 टीज़र ईंदा, पुरमो ईंदो, पोइ वेरनि जी बस्ती ड्रामो मुंहिंजे ख़्याल में 2025 में स्टार्टिंग थी वेंदी ऐं जाॻे महीने में डिसंबर में इन जी स्टार्टिंग थी वेंदी। ऐं जहिड़ियूं ज़ालियूं तड़ा मुड़ुसु उन में बि हाजन तीवणो आहे, यानी सजावल ख़ान आहे, मामा लालू आहे, मवाली आहे, कीरो आहे, खोड़ सारा अदाकार उन में बि आहिनि। ऐं जेको मुड़ुसु माण्हू में बि मवाली आहे उहो वरी उहो ड्रामो केटियन वारनि जो आहे, मश्करी हड़ई हिकु जहिड़ा, जंहिंमें सैयद फ़खरुद्दीन शाह आहे। सैयद फ़खरुद्दीन शाह दो ड्रामो में बि आहे, सीनियर आर्टिस्ट आहे। ऐं जेको आहे इहो वरी हड़ई हिकु जहिड़ा ड्रामे में बि आहे। बहितरीनु ड्रामो आहे उहो बि ज़बरदस्त केटियन वारनि जो आहे। ऐं सिंध टी वी वारनि जो ॿियो ड्रामो जेको आहे इहे ॿुधाए चुको आहे। जहिड़ियूं ज़ालियूं तड़ा मुड़ुसु वेरनि जी बस्ती इहे हिननि जा आहिनि। मुड़ुसु माण्हू ऐं हड़ई हिकु जहिड़ा जेको आहे केटियन वारनि जा आहिनि। ऐं दो ड्रामो मिरान टी वी वारनि जो आहे, दुलाब बि सिंध टी वी वारनि जो आहे। ऐं जहिड़ियूं ज़ालियूं जहिड़ा तहिड़ा मुड़ुसु इहे सिंध टी वी वारनि जा प्रोडक्शन आहिनि। हड़े जेको आहे मां सभु तव्हां क्लियर करे ॿुधायां दोस्तों। तव्हांखे असांजो वीडियो कीअं लॻो तव्हां पंहिंजे कमेंट सेक्शन जे ज़रिए असांखे ॿुधाइजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।